असां घोसपुर के कच्चे मां अहम ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। कच्चे के ॻोठ जीअं जागीराणे ते रूपोश जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ ज़िले कश्मीर कंदकोट के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस नफ़री जो बख्तरबंद गाॾियुनि की मदद से चढ़ाई सर्च ऑपरेशन ॾुआरनि की जदीद हथियारनि सां पुलिस मथां फायरिंग। पुलिस की जवाबी फायरिंग जारी है, जॾहिं त फायरिंग सबब इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो है। जी नाज़रीन, घोसपुर के कच्चे मां असां अहम ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। कच्चे के ॻोठ जीअं जागीराणे ते रूपोश जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ ज़िले कश्मीर कंदकोट के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस नफ़री जो बख्तरबंद गाॾियुनि की मदद से सर्च ऑपरेशन ॾुआरनि की जदीद हथियारनि सां पुलिस मथां फायरिंग। पुलिस की जवाबी फायरिंग जारी, जॾहिं त इलाइक़ो फायरिंग सबब मैदान जंग बणियल है। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।